लॻ ऐं अदम तशद्दुद जी पॉलिसी जो पैरोकार हुयो। उहो ई सबबु हुयो जो हू गैर मुतनाज़ा शख्सियत बणिजी वियो। हू सिंध जे रिवायतुनि ऐं क़दरुनि जो अमीन हुयो। अॼु बि उन जी बेमहली मौत ते हर अख आली ऐं हर घर में तॾो विछायल आहे। बशीर ख़ान कुरैशी सिंध सां वफ़ा जी मूरत हुयो। हू सिंध सां ऐं सॼी सिंध बशीर ख़ान सां मोहबत कंदी हुई। संदसि सॾ ते हज़ारे न बल्कि लखे माण्हू ईअं अची गॾु न थींदा हुआ। हिन दरवेश सिफ़त इंसान में का ॻाल्हि त हुई जो समूरी सिंध हिकु आवाज़ थी खेसि लबैक चवंदी हुई। पाणी जो मामिलो हुजे या डेम जो, ॿोली जो इशू हुजे या एकता जो ॾियारो, बशीर ख़ान हमेशह हर अवल दस्ते जो सरवान रहियो। उहो ई सबबु आहे जो अॼु बि सिंध खे सारे रही आहे। सिंध लाइ सिर ॾियण जी ॻाल्हि करण वारा त हज़ारे मिलंदा, पर सिर अॾी ते रखण वारा ऐं सिर ॾेई सरहो थियण वारा सिर्फ़ कुझु हूंदा आहिनि। जिन मां अरडो बशीर ख़ान बि हिकु हुयो। हू सफ़र में हुयो, न केतिरियूं ई रातियूं जागी सफ़र कयो। पंहिंजे वतन जे आजपे लाइ हिन कॾहिं बि सुख जो साह न खयो। हिन जी मिलनसारी सां गॾु दिलेर तबियत हिन खे पंहिंजी पार्टी त छा, पर पूरी सिंधी मुआशिरे में हिकु अलॻि ऐं कदावर हैसियत ॾियारे छॾी। सिंधी समाज हमेशह दिलेर ऐं सचनि माण्हुनि सां मोहबत कई आहे। बशीर ख़ान कुरैशी 10 अगस्त 1959 ते अदन इंसाननि खे जनम ॾींदड़ लाड़काणे जे शहर रते देरे में जनम वरितो। हिन शुरूआती तइलीम रते देरे मां हासिल कई ऐं पोइ सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम में तालीम वरिती। हिन सियासत जी शुरूआति साईं GMC जी क़यादत में GSN तहरीक जे प्लेटफॉर्म तां कयो। बशीर ख़ान हिकु अहिड़ो राजूणो माण्हू हुयो जेको हर सिंधी जे ख़ुशी तोड़े ग़म में